रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे सामीन खे सिक ऐं प्यार भरियो सलाम क़बूल हुजे। अॼु 27 मई 2018 आचर जो ॾींहुं 11 रमज़ानुल मुबारक 1439 हिजरी। अवां जे पसंदीदा प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अवां जो मेज़बान फाज़िल छन्ना। कराची खां कश्मीर ताईं जूं ताज़ियूं ऐं अहम ख़बरूं साण करे हाज़िर ख़िदमत आहियां। अॼु जे बुलेटिन जूं ख़ासि ख़बरूं। हैदराबाद में ह्यूमन राइट्स कोऑर्डिनेशन कमेटीअ पारां ओल्ड कैंपस खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वई। रैली में हज़ारे माण्हुनि हिकु पधरनामे वसीले मुतालबो कयो त खंबे गुम कयल माण्हुनि खे फौरी तौरु आज़ादु कयो वञे। मुख़्तलिफ़ अॻवाननि जामी चांडियो, डॉक्टर कादर मक्सी, रोशन बुरड़ो, सनान कुरैशी ऐं ॿियनि जूं तक़रीरूं एहतजाज जी मुकमल रिपोर्ट। घारो मां सरकारी अहलकारनि घरनि ते चढ़ाई करे 4 नौजवाननि खे खंबे खणी विया। ख़ैरपुर मीरस, सकरंड, मिठी, गंबट, वारह, ठुल, मलीर, सखर, काज़ी अहमद, प्यारो स्टेशन, ॻोठ बखर जमाली ऐं ॿियनि शहरनि में खंबेलनि जी बाज़ियाबीअ लाइ एहतिजाज जो सिलसिलो वधी रहियो आहे। मुकमल रिपोर्ट। धरणे दौरान सख़्त गर्मी ऐं रश सबबि हिकु औरत समेत कुझु माण्हू बेहोश थी विया। सिंधी एसोसिएशन ऑफ यूरोप जे चेयरमैन डॉक्टर अली गुल मेतलो जी ॻाल्हि ॿोल बि शामिल आहे, जंहिंमें हिन खंबे गुम करण वारे अमल जी मज़म्मत कई आहे ऐं उन जे फौरी आज़ादीअ जो मुतालबो कयो आहे। सदर 25 जुलाई ते क़ौमी ऐं सूबाई असेंबलियुनि जी चूंडूं हिकु ई ॾींहुं कराइण जो ऐलान। कासमाबाद भरिसां रेलवे पटड़ीअ ते बम धमाका, को जानी नुक़सान न थियो। MQM जो अॻूणो घोटकी इंचार्ज जो गोलियूं लॻल लाश झिरक भरिसां हथ आयो। समेत अॼु जो अहम कालम लेखक मोहम्मद कासिम सोडर। उनवान हो जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ तहरीक जारी रखण जी ज़रूरत। बुलेटिन में शामिल आहे। सामीन, ख़बरुनि जा तफ़सील हिन रीत आहिनि। अॼु जी अहम ख़बर आहे त सिंध में खंबे गुम कयल माण्हुनि जी बाज़ियाबीअ लाइ ह्यूमन राइट्स कोऑर्डिनेशन कमेटी हैदराबाद जे सॾ ते सियासी पार्टियुनि जे कारकुननि, सिविल सोसाइटी जे अॻवाननि, अदीबनि, वकीलनि, सहाफ़ियनि, शागिर्दनि, फ़नकारनि ऐं मुतासिर ख़ानदाननि जे वारसनि हैदराबाद में सुबुह जो 11:30 वॻे ज़बरदस्त रैली कढी। ओल्ड कैंपस खां निकितल रैली हैदर चौक ऐं गोल बिल्डिंग खां थींदी प्रेस क्लब पहुती। रैली में हज़ारे माण्हुनि शिरकत कई। रैली जी अॻवानी ह्यूमन राइट्स कोऑर्डिनेशन कमेटी जी अॻवाननि लेखक जामी चांडियो, प्रोफेसर इमदाद चांडियो, सीनियर सहाफ़ी फारूक सुमरो, महेश कुमार, समाजी अॻवान पुनल सारियो, HRCP अॻवान डॉक्टर अशोथामा, बख्शल थलो, अमजद पलीजो ऐं ॿियनि कई। प्रेस क्लब अॻियां पहुचण ते रैलीअ में शामिल हज़ारे माण्हुनि ज़बरदस्त गर्मी में 5 कलाक धरणो हुयो। धरणे दौरान खंबे गुम कयल माण्हुनि जी बाज़ियाबीअ लाइ नारनि ऐं क़ौमी गीतनि जी गुंजार रही। रैली में लापता लापता सिंध समूरी लापता, ही घर उजाड़न बंदि करियो, सिंध जे शऊर खे आज़ादु करियो, कब तक जोड़ेंगे हाथ चलो, आओ हमारे साथ चलो, खंबे गुम कयल आज़ादु करियो ऐं लापता लापता कानून और आइन लापता समेत ॿिया नारा हया। जॾहिं त क़ौमी रागी बेदल मसरूर सच वॾो ॾुआरी आहे, बीजल सिंधी सिंध मुर्के पई, बालक सिंधी सोननि सगन में आज़ादी जी जंगनि में पंहिंजनि प्यारनि सां गॾायूं गीत ॻाया। असगर बाग़ी, वकार मल्हा ऐं बख्शल बाग़ी समेत ॿियनि राॻियनि बि क़ौमी गीत ॻाए धरणे में वेठल माण्हुनि खे जोश ॾियारे छॾियो। जॾहिं त धरणे में इमदाद चांडे
तरफ़ां पास कयल पधरनामे में चयो वियो त हीउ फोरम सॼी सिंध खे जबरी गुमशुदगियुनि वारे सवाल जे हिकु नुकाती एजेंडा ते गॾु करण लाइ पंहिंजो किरदारु अदा कंदो। घुर कई वई त अदालतुनि खां मथां समूरनि सियासी ऐं समाजी कारकुननि जे क़तल जी शफ़ाफ़ जांच लाइ अवामी साख रखंदड़ माण्हुनि ते ॿधल कमीशन जोड़े जबरी गुमशुदगियुनि बाबति सुप्रीम कोर्ट जी सिफ़ारिशुनि ते अमल कयो वञे। पधिराई में चयो वियो त कानून लागू कंदड़ इदारा पाण कानून जी भंजकड़ी कंदे सियासी ऐं समाजी कारकुननि खे राति पेट में खंभे वञनि था ऐं सालनि ताईं गुम करे छॾीनि था। पधरनामे में चयो वियो त असां सम्झूं था त जबरी गुमशुदगियुनि जो सवाल इंसान जी बुनियादी आज़ादीअ सां जुड़ियलु आहे, जेको मुल्क जे हिकु तबिके ऐं क़ौम जो न पर मुल्क जे समूरनि शहरनि जो अहम जमहूरी सवाल थी उभरियो आहे। उन ई हिकु सवाल मुल्क जी जमहूरी निज़ाम जी पत वाइखी करे छॾी आहे। पधिराई में चयो वियो त सिंध हमेशह अहिड़ी कारी राति ऐं रियासती जबर ख़िलाफ़ झेड़ींदी रही आहे। सिंध तॾहिं बि दाहियो हुयो जॾहिं माण्हुनि जा अदालतुनि खां मथां क़तल हाफ़ फिराए ऐं फुल फिराए थी रहिया हुआ। सिंध जो क़ौमी अवामी ऐं जमहूरी रूह तॾहिं बि रड़ियो हो जॾहिं सियासी कारकुननि जा चिचरियल लाश पे मिलिया। कराची प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाज कंदड़नि खे जहिड़ीअ रीति खंभियो ऐं हीसायो वियो, उनखे ॾिसी असां चई सघूं था त अवाम ऐं महकूम क़ौमुनि मथां हिकु अण ऐलानियल मार्शल लॉ लागू आहे, जंहिंमें पंहिंजे वसीलनि ते पंहिंजो इख़्तियार घुरंदड़ सियासी कारकुन, पंहिंजूं फ़नी ज़रूरतूं पूरियूं कंदड़ सहाफ़ी ऐं पंहिंजे इज़हार जी आज़ादीअ जो हक़ इस्तेमालु कंदड़ अदीब सभु गद्दार करार ॾिना वञनि था। इस्टेब्लिशमेंट जे अहिड़े ॾोह में उहे हुक्मरान ऐं सियासी पार्टियूं बि शामिल आहिनि जेके 18हीं तरमीम खां पोइ अमुन अमान सूबाई मुआमिलो हुजण बावजूदि बि हू कुझु कुछण खां क़ासिर आहिनि। अहिड़ीअ रीति पधरनामे में चयो वियो त असां सम्झूं था त जबरी गुमशुदगियूं हिकु सियासी मसइलो आहे जंहिं ते सियासी ऐं सिविल सोसाइटी गॾियल मुज़ाहमत जी तक़ाज़ा करे थी। पधिराई में उन यकीन जो इज़हार कंदे चयो वियो त सिंध खे हिकु नुकाती एजेंडा ते हिकु करण लाइ हीउ फोरम पंहिंजो किरदारु अदा कंदो। सिंध जे सियासी ऐं समाजी शऊर तरफ़ां हुकुमराननि खां वाज़े लफ़्ज़नि में घुर कई वई त सियासी समाजी कारकुननि जे जबरी गुमशुदगियुनि ऐं अदालतुनि खां मथां क़तल जो सिलसिलो फ़ौरी तौर ते बंदि कयो वञे, बिना कंहिं क़ौम ऐं ज़ात वारे फ़र्क़ जे समूरनि खंभे गुम कयल ऐं इल्ज़ाम हेठि आयल शहरनि खे कानून जे कोर्ट आॾो ज़ाहिर कयो वञे। समूरनि सियासी ऐं समाजी कारकुननि जे क़तल जी शफ़ाफ़ जांच लाइ अवामी साख रखंदड़ माण्हुनि ते ॿधल हिकु कमेटी जोड़ी वञे। जबरी गुमशुदगियुनि बाबति सुप्रीम कोर्ट जे सिफ़ारिशुनि ते अमल कयो वञे ऐं उन हवाले सां गॾियल क़ौमुनि जे कन्वेंशन जी तौसीक़ करे वफ़ाक़ ऐं सूबाई असेंबलियुनि मां घुर्बल मुअसर कानून साज़ी कई वञे ऐं अवाम जे उन्हनि समूरनि हक़नि जी पासदारी कई वञे जिन जी ज़मानत मुल्क जो आइन ऐं इंसानी हक़नि जा आलमी इदारा ॾियनि था। जॾहिं त ओल्ड कैंप्स खां प्रेस क्लब ताईं निकितल रैली ऐं धरणे में जीअं सिंध क़ौमी महाज़ जे चेयरमैन सनान कुरैशी, डॉक्टर नियाज़ कालाणी, ताज जोयो, डॉक्टर दोदो मेहरी, नवाज़ शाह भाॾाई, सीनियर सहाफ़ी इसहाक मंगरियो, नाज़ सहतो, सीनियर सहाफ़ी अली हसन, नेमत सीनियर सहाफ़ी जावेद भट्टी, इक़बाल मलाह, अशोक रामाणी, डॉक्टर खीम चंद, नज़ीर शेख, सागर हनीफ़ बुर्दी, आकाश मलाह, साइमा जाफ़री, नसरीन अल्ताफ़, अमर सिंधु, हुसैन मुसरत, आलिया बख्शल, मक़सूदह रतड़, डॉक्टर बख्तावर ॼाम, नसीम जलबाणी, सहर रिज़वी, प्रोफेसर मुश्ताक मीराणी, असलम खैरपुरी, इफ़रोज़ शोरो, ज़किया मलाह, नुज़त पठान, प्रोफेसर अब्दुल मजीद छांडियो, ताज मरी, सत्तार विस्तड़ो, सलीम जरवार, आमिर मुग़ेरी, इरफान आलमानी, मुर्तज़ा राहिमो, प्रोफेसर अता बिलो, महर दरबाई, ससवी लोहार,
नीलम आरेजो, वफ़ा चन्ना, आलिया जरवार, एडवोकेट मुस्तफ़ा सुमरो, केबी लिगारी, सत्तार सरकी, अंदरजीत लोहाणू, मीर मंगरियो, सचल अवान, केहर अंसारी, समी बलोच, खलील चांडियो, मसरूर शाह, सिंधी अदबी संगत जे सेक्रेटरी अहमद सोलंगी, एडवोकेट पीरल मजीदाणू, हमीद मेमण, वज़ीर लाखो, वीरू कोल्हण, मोहम्मद अली टालपुर, वाहिद बख्श लांघा ऐं ॿियनि बि शिरकत कई। वाज़े रहे त रैली ऐं धरणे जी कारवाई पुनल सारियो, बख्शल थलो, अशोथामा ऐं ॿियनि हलाई। घारो में मुख़्तलिफ़ घरनि मां कानून लागू कंदड़ इदारनि जे अहलकारनि 4 नौजवाननि खे गिरफ़्तार करे वरितो। उन ॾिस में काल अली टाउन में 3 मोबाइलनि में सवार कानून लागू कंदड़ अहलकारनि शान जतोईअ जे घर खे कड़ो चाढ़े छॾियो, जंहिं दौरान आमिर जोखे, शाहिद मलाह ऐं शान जतोईअ खे गिरफ़्तार कयो वियो, जॾहिं त नई आबाद वारे इलाइक़े में फिदा हुसैन जोए जे घर मां खेसि गिरफ़्तार कयो वियो, जॾहिं त SHO नौजवाननि जी गिरफ़्तारियुनि ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जे अहलकारनि जी कार्रवाईनि खां लातालकी ज़ाहिर करे छॾी आहे। ॿिए तरफ़ खंभियल शान जतोई जे वालिद इस्माइल जतोई मीडिया खे ॿुधायो त मुंहिंजे पुटु शान जतोई जो कंहिं बि सियासी पार्टीअ सां ताल्लुक़ नाहे ऐं न ई वरी हू कंहिं समाजी ॾोह में मुलवस आहे। खेसि फौरी तौरु आज़ादु कयो वञे। ॿुधायो पियो वञे त गिरफ़्तार कयल समूरा नौजवान पाण में दोस्त आहिनि। सिंध तरक़ी पसंद पार्टीअ जे चेयरमैन डॉक्टर कादर मक्सी जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ एहतजाजी रैली ऐं धरणे खे ख़िताब कंदे चयो त जिन माण्हुनि खे खंभे गुम कयो वियो आहे उन्हनि अहिड़ो को बि ॾोह नाहे कयो जो असां शर्मसार थी माफ़ी वठूं। मुल्क में हर शहरीअ खे इज़हार जी आज़ादी, नज़रिए, फ़िक्र, बराबरी, इंसानी आज़ादी ऐं जमहूरी आज़ादीअ जो हक़ हासिलु आहे। उन्हनि ते ज़ुल्म करणु सरासर नाइंसाफ़ी आहे। अहिड़े अमल खे असां रद्द कंदे मुज़म्मत करियूं था। हिन वधीक चयो त मुल्क जे 70 सालनि में जेके जमहूरियत जे नाले में हुकूमतूं आयूं आहिनि उहे पंहिंजे जोहर में जमहूरी न आहिनि रहियूं। असां मार्शल लॉन जो जबर सही ऐं कोड़ा खाई हिन वक़्त ताईं सियासी सफ़र जारी रखियो आहे। अॻु सियासी कारकुननि खे जेलनि में वाड़े कोड़ा हया वेंदा हुआ, पर हाणे उहो सिलसिलो ख़तमु करे माण्हुनि खे खंभे गुम करण जो नओं तरीक़ो ईजाद कयो वियो आहे। उन तरह सां खंभियल माण्हुनि मां किन जा लाश बि ॾिना पिया वञनि त किन खे नीम चरियो करे हथ कढिया वञनि था, किन जा त वरी लाश ई नथा मिलनि। हिन चयो त असां रियासत खां पुछणु चाहियूं था त बिना ॾोह ॿुधाइण जे सिंध जे माण्हुनि खे छो खंभे क़ैद कयो वियो आहे। जेकॾहिं उन्हनि को ॾोह कयो आहे त उन्हनि खे तव्हां जी पसंदि वारनि अदालतुनि में पेश कयो वञे। आऊं वोट जी सियासत जे हक़ में आहियां। नई सिंध अॾण लाइ वोट जो दुरुस्त इस्तेमालु करणो पवंदो। जेकॾहिं असां वोट न ॾींदासीं त इहे समूरा वॾेरा ऐं जागीरदार असेंबलियुनि में पहुची वेंदा ऐं वरी असांखे खंभे लाश ॾिना वेंदा। उन करे वोट जी सियासत जो ममण मचाए ऐं जागीरदारनि, पीरनि ऐं मीरनि ख़िलाफ़ पंहिंजे वोट ज़रिए फ़ैसिलो ॾियो। जीअं सिंध क़ौमी महाज़ जे मरकज़ी अॻवान अमजद महेसर चयो त शहीद बशीर ख़ान कुरैशीअ खे धरती जी आजबे जी जिदोजहद करण जे ॾोह में वॾी चालाकीअ सां ज़हर ॾेई शहीद कयो वियो। ॾाढ ऐं जबर जे ज़ोर ते सिंध जे आवाज़ खे दॿाए नथो सघिजे। सिंध तारीख़ी तौर ते हिकु वतन आहे जेको हज़ारनि सालनि जो वजूद रखंदड़ आहे। इहो को बि ख़तमु नथो करे सघे। हिन चयो त कराची प्रेस क्लब साम्हूं गुम कयल माण्हुनि जे वारसनि ऐं उन्हनि जे नियाणियुनि ते थियल तशदुद ख़िलाफ़ सॼी सिंध सरापा एहतजाज बणियल आहे। सिंध पंहिंजे नियाणियुनि जी तज़लील कॾहिं बि बर्दाश्त न कंदो। जीअं सिंध महाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो चयो त जबर ख़िलाफ़ समूरी सिंध उथी पई आहे। जबर ऐं ॾाढ जे ज़रिए सिंध जो आवाज़ दॿाए नथो सघिजे। इज़हार जी आज़ादीअ खे रोके नथो सघिजे। हीउ मुल्क घण क़ौमी मुल्क आहे जंहिंमें पंजाब जी बालादस्तीअ खे कॾहिं बि क़बूल न कयो वेंदो। हिन चयो त सिंध अंदरि दरिया जो पेट सुकी वियो आहे, पीअण लाइ पाणी न आहे। हिकु
साज़िश तहत धारी आबादकारीअ जी सिंध मथां यलगार जारी आहे। जबर जे कारी रात बंदि नथी थिए। इज़हार जी आज़ादी ऐं इंसानी वक़ार जी ॻाल्हि कंदड़नि खे खंभे गुम कयो वञे थो। इहो किथां जो इंसाफ़ आहे? अहिड़े ज़ुल्म जबर ऐं ॾाढ ख़िलाफ़ सिंध सुजाॻ थी चुकी आहे। हिन चयो त मुल्क जो अदालती निज़ाम बि मख़सूस माण्हुनि लाइ आहे। गुम कयल माण्हुनि लाइ नोटिस छो नथो वरितो वञे? सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी अॻवान रोशन ॿुरड़ो चयो त खंभे गुम कयल माण्हुनि जे मसइलनि ते सिंध जे नियाणियुनि क़ुर्बानी ॾेई सॼी सिंध खे जॻायो आहे ऐं सॼी सिंध खंभे गुम कयल माण्हुनि जी आज़ादीअ लाइ मुतहरक थी वई आहे। ही उहे ई नियाणियूं आहिनि जेके वॾे अरसे खां रोडनि ते एहतजाज कंदियूं रहियूं। सिंध जे शऊर खे क़ैद करण जी कोशिशि कई पई वञे। PP ऐं इस्टेब्लिशमेंट गॾु आहिनि। अवामी जमहूरी पार्टी जे मरकज़ी अॻवान इब्रार काज़ी चयो त सुप्रीम कोर्ट गुम कयल माण्हुनि जे मामलनि ते नोटिस वरितो आहे, पर इहा बि ताक़तवर धुरियुनि खे पुॼी नथी सघे। माण्हुनि खे बिना कंहिं ॾोह ऐं पुछण जे खंभे गुम कयो वञे थो। सिंधी क़ौम अहिड़े ज़ुल्म जबर ऐं ॾाढ ख़िलाफ़ वॾे अरसे खां विढ़ंदी पई अचे। सिंधी माण्हुनि जी जिदोजहद सां ई मुल्क में जमहूरियत ऐं पार्लियामेंट क़ाइमु थी आहे। असांजी जिदोजहद रंग लाथो आहे। सिंध जे माण्हुनि जो गॾियल आवाज़ ॿुधी ज़ुल्म करण वारा पोइते हटण ते मजबूर थी वेंदा। यक़ीनन अहिड़ी जिदोजहद सां सिंध जी फतह थींदी। कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जे मरकज़ी सेक्रेटरी जनरल कामरेड इमदाद काज़ी चयो त अमरीका पाकिस्तान में बाह लॻाइणु चाहे थो ऐं पाकिस्तान जे इस्टेब्लिशमेंट हिन ख़िते में बाह लॻाए रही आहे। मुल्क में सियासी कारकुननि खे अगवा कयो पियो वञे ऐं उन्हनि ते उहो इल्ज़ाम ऐं शक ज़ाहिर कयो पियो वञे त इहे प्रॉक्सी वार जो हिसो आहिनि, पर इहे उहो छो नथा सम्झनि त हिते जा सियासी कारकुन अवाम जा नुमाइंदा आहिनि। उन्हनि खे खंभे गुम करण ऐं मारण जो सिलसिलो बंदि कयो वञे। अवाम जो आवाज़ हिन मुल्क जो आवाज़ आहे। सिंधी, बलोच ऐं पख्तून अॼु बि पंहिंजनि हक़नि लाइ विढ़ी रहिया आहिनि। जीअं सिंध क़ौमी महाज़ आरिसर ग्रुप जे क़ाइम मक़ाम चेयरमैन अमीर आज़ाद पंवर चयो त अॼु सिंध जे ज़ख़्मी चपनि ते मुर्क ॾिठी आहे। सॼी सिंध में खंभे गुम कयल माण्हुनि जी बाज़ियाबीअ लाइ एहतजाज जो सिलसिलो शुरू थी चुको आहे। असांजे हिन एहतजाज जी हिकु ई एजेंडा खंभे गुम कयल माण्हुनि जी बाज़ियाबी आहे। उन्हनि जी वापसीअ ताईं जिदोजहद जारी रहंदी। क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी अनवर सूमरो चयो त सिंध जे माण्हुनि सां ज़ुल्म थी रहियो आहे। अहिड़े ज़ुल्म ख़िलाफ़ सॼी सिंध जो अवाम रोडनि ते निकिरी आयो आहे। PP सिंध खे तबाह करे छॾियो आहे। हुक्मराननि तरफ़ां अवाम सां कयल ज़्यादती ते ख़ामोश न वेंदासीं। सिंध जा हुक्मरान सदाईं सिंध जे माण्हुनि सां थींदड़ नाइंसाफ़ियुनि ते ख़ामोश रहिया आहिनि। उन्हनि मां चङाई जी का बि उमेद न रखिजे। सिंध मां खंभे गुम कयल माण्हुनि बाबति सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस पाण मुरादो नोटिस छो नथो वठे? छा सिंध जा खंभे गुम कयल माण्हू इंसान न आहिनि? सिंध हारी कमेटी जे सदर कामरेड अज़हर जतोई चयो त खंभे गुम कयल माण्हू सिंध धरतीअ जा धणी आहिनि। सिंध जे माण्हुनि खे पंहिंजा जाइज़ हक़ घुरण जे ॾोह में खंभे गुम कयो वञे थो ऐं लाश ॾिना वञनि था। हाणे इहो सिलसिलो बंदि कयो वञे। सिंधियुनि खे सिंध जे ऐं पंहिंजे वसीलनि जे मालिकीअ जा हक़ ॾिना वञनि। जीअं सिंध लिबरल फ्रंट जे चेयरमैन नवाज़ ख़ान ज़ौर चयो त खंभे गुम कयल माण्हुनि जी बाज़ियाबीअ लाइ हलंदड़ तहरीक ज़रूरु कामयाबी माणींदी। हुक्मरान दबाव ऐं दहशत जे ज़ोर ते हिन जिदोजहद खे ख़तमु नथा करे सघनि। जीअं सिंध तहरीक जे मरकज़ी अॻवान सूर्य सिंधी चयो त इंडिया जे एजेंट कलभूषण यादव खे इंसानी हमदर्दी करे माउ ऐं ज़ाल सां मुलाक़ात कराई वई, पर सिंध जे माउरनि पंहिंजे प्यारनि जी बाज़ियाबी लाइ एहतजाज कयो त उन्हनि ते लठियूं वसायूं वयूं। जीअं सिंध तहरीक जे अॻवान अब्दुल ख़ालिक ख़ासकेली चयो त केतिरी न अफ़सोस जी ॻाल्हि आहे त पंहिंजे प्यारनि लाइ एहतजाज कंदड़ नियाणियुनि ते तशदुद करे उन्हनि जा कपिड़ा फाड़िया विया। सिंध जे बहादुर नियाणियुनि जी जिदोजहद जे करे सिंध मां ख़ौफ़ ऐं मायूसी ख़तमु थी रही आहे। जीअं सिंध महाज़ जे अॻवान अकबर खोसो चयो त सिंध मां खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि जा वारिस इंतिहाई परेशानीअ वारी
आलम में आहिनि। गुम कयल माण्हुनि जा वारिस रोडनि ते एहतिजाज करण ते मजबूर आहिनि। अवामी राज तहरीक जे सरबराह सैयद खलील शाह चयो त इज़हार जी आज़ादी हर इंसान जो बुनियादी हक़ आहे। उन करे कंहिंखे बि पंहिंजे नज़रिया फ़िक्र जी बुनियाद ते खंबे गुम करणु इंसानी हक़नि जी संगीन ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। हैदराबाद में खंबे गुम कयल नौजवाननि जी बाज़ियाबी लाइ निकितल रैली में सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां जबरी गुम कयल नौजवाननि जे माउरनि, धीअरनि ऐं ॿियनि वारसनि शिरकत कई, जिन पंहिंजे प्यारनि जा फ़ोटू ऐं पेना फ्लेक्स खणी संदनि बाज़ियाबीअ लाइ नारेबाज़ी कई। साल अॻु हैदराबाद में खंबियल 17हें ग्रेड जे फूड इंस्पेक्टर ख़ादिम हुसैन आरेजो जी न्याणी नीलम आरेजो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजे पीउ जो को बि क़सूरु नाहे, हिन खे बेगुनाह खंबे गुम कयो वियो आहे। पीउ जो ॾोह आहे त खेसि अदालत में पेश कयो वञे। बाबा 4 अप्रैल 2017 खां गुम आहे, जंहिंजी बाज़ियाबीअ लाइ 2 भेरा पैदल मार्च करण सां गॾु कराची, इस्लामाबाद, हैदराबाद ऐं लाड़काणे प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी कैंपूं क़ाइमु कयूं। बाबा जी बाज़ियाबीअ लाइ सिंध जे अदालतुनि ऐं कैंटोनमेंट एरिया में वञी पंफलेट बि विरहाया आहिनि। पीउ जे गुम थियण बैदि संदसि मथां दहशतगर्दी जा 3 कूड़ा केस बि दाख़िल कया विया आहिनि। पीउ जे अगवा जो केस हैदराबाद में हुसैनाबाद थाणे ते दाख़िल करायो आहे। हुकुमराननि खे असां नियाणियुनि जे तकलीफ़ कॾहिं बि सुख सां जीअण न ॾींदी। साल खां मुसलसिल पंध में आहियूं, ईदूं बि प्रेस क्लब ते गुज़ारियूं आहिनि। तइलीमी मुस्तक़बिल बि बर्बाद थी वियो आहे। हिन वधीक चयो त कराची में बुख हड़ताल शुरू कई त तशदुद करे तज़लील कई वई। 5 भेरा हाई कोर्ट हैदराबाद जे हुकुम ते JIT जुड़ण बावजूदि पीउ खे आज़ादु न कयो वियो आहे। घरू खाते जे ऑफिस में वञण बैदि अंदाज़ो थियो त पुलिस अमलदार रुगो कूड़ ॻाल्हाइनि था, उन्हनि खां वधीक त असांजे अंदर में सचाई आहे। हिन कानून लागू कंदड़ इदारनि खे अपील कई त मुंहिंजे बाबा खे बाज़ियाब करे असांजे हवाले कयो वञे। खंबे गुम कयल हिदायत लोहार जी धीअ ससुई लोहार चयो त 17 अप्रैल ते मुंहिंजे वालिद हिदायत लोहार खे खंबियो वियो। पीउ जे बाज़ियाबी लाइ 2 भेरा पैदल मार्च, 17 भेरा कराची ऐं ॿियनि प्रेस क्लबनि ते बुख हड़ताल कई, पर पीउ न मिलियो। मुंहिंजे पीउ जो को ॾोह आहे त केस अदालत में पेश कयो वञे। मुंहिंजी भेण सोरठ इस्लामाबाद में 72 कलाकनि जी हड़ताल करे वापसि अची रही आहे। पीउ जे खंभजण खां कुझु ॾींहुं अॻु मुंहिंजे भाउ सारंग जी शादीअ जूं ॻाल्हियूं हली रहियूं हुयूं, जेके रोके छॾियूं आहिनि। पीउ खे अदालत में पेश करे इंसाफ़ कयो वञे। असां हाई कोर्ट में पिटीशन में दाख़िल कराई आहे। सनमा खंबे गुम कयल एजाज़ गाहो जी माउ सुगरां ॿुधायो त पुटु केबल जो कमु कंदो हो, जंहिंखे कानून लागू कंदड़ इदारा खंबे विया। पुट जो क़सूरु आहे त खेसि सज़ा ॾिनी वञे ऐं जेकॾहिं ज़िंदा आहे त उहो बि इतला ॾिनो वञे। ॾींहं राति तकलीफ़ में आहियूं। नसीराबाद जे लेखक नंगर चन्ना जी धीअ आबदा चन्ना, पुटु वफ़ा चन्ना ऐं ॿियनि चयो त पीउ नंगर चन्ना लेखक आहे, जंहिं सॼी ॼमार किताब तर्जुमा कया आहिनि, जंहिंखे खंबे असांजी ख़ुशियुनि खे बर्बादु कयो वियो आहे। असांजे पीउ ख़िलाफ़ कंहिं बि थाणे ते को केस दाख़िल न आहे। एहतिजाज करण ते मुसलसिल धमकियूं मिली रहियूं आहिनि। ख़ामोश रहण लाइ दबाउ विधो पियो वञे। पब्लिशर ऐं एडिटर इनाम शेख जी धीअ सिंधिया चयो त पब्लिशर पीउ जे खंभजण खां पोइ असांजी तइलीम तबाह थी वई आहे। पीउ जी ख़्वाहिश हुई त हूअ पंहिंजे अखियुनि सां मूंखे मिलंदड़ गोल्ड मेडल ॾिसे, पर मूंखे मेडल मिलण वक़्तु पीउ गॾु न हो। हू उन वक़्तु सलाख़ुनि पुठियां क़ैद हो। हिन चयो त जेसिताईं माण्हुनि खे खंभण जो सिलसिलो बंदि नथो कयो वञे ऐं खंबियल माण्हू आज़ादु नथा कया वञनि, तेसि ताईं केर बि हुकुमराननि खे वोट न ॾे। बदीन ज़िले मां खंबियल रज़ा जरवार जी ज़ाल आसमा जरवार ऐं भाइटी ज़ैनब चयो त रज़ा जरवार जी गुमशुदगीअ खे 1 साल गुज़री वियो आहे। 1 साल दौरान रज़ा जरवार जे बाज़ियाबीअ लाइ रातूं जागे गुज़ारियूं आहिनि। अदालत ॿीहर JIT बि जोड़ी आहे, पर इंसाफ़ न मिलियो आहे। रज़ा खे पंहिंजे लाइब्रेरी समेत खंबे गुम कयो वियो आहे। जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ लॻल धरणे में मुल्क
थिएटर ग्रुप तरफ़ां जबरी गुमशुदगियुनि ते स्ट्रीट थिएटर पेश कयो वियो। डॉक्टर आसिफ ऐं संदसि टीम मौज़ूअ जे लिहाज़ सां भरपूर अंदाज़ में थिएटर पेश करे दाद हासिल कयो। थिएटर में कारो मास्क पातल माण्हू सियासी वर्करनि खे ॻोल्हींदे ॾेखारिया विया। थिएटर में हिकु उस्ताद खे गिरफ़्तार करे फाही ॾिनी वई, जॾहिं त उहो उस्ताद चए थो त मां धरतीअ जे मुस्तक़बिल जो मुआमार आहियां, असां इख़्लाक़ियात या सबक़ सेखारियूं था। थिएटर में शाइर ऐं सियासी कारकुन जी बि गिरफ़्तारी ॾेखारी वई, जंहिं दौरान शाइर चयो त मुंहिंजो ॾोह इहो आहे त आऊं मोर जे टहूकनि जहिड़ा नज़म लिखंदो आहियां, जॾहिं त सियासी वर्कर चयो त आऊं ग़रीब अवाम जे हक़नि लाइ जिदोजहद कंदो आहियां। सिंध में गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबीअ लाइ हयल धरणे दौरान तेज़ गर्मीअ में हिकु औरत ऐं नौजवान बेहोश थी पिया। प्रेस क्लब अॻियां 6 कलाक हयल धरणे दौरान ज़बरदस्त गर्मी जे बावजूदि माण्हुनि जी वॾी रश हुई, जंहिं दौरान गर्मी लॻण सबबि औरत पुष्पा कुमारी ऐं हिकु नौजवान बेहोश थी वियो, जिन खे ड्रिप लॻाई होश में आंदो वियो। कारकुन रैली में शामिल माण्हुनि खे सॼो ॾींहुं हवा ऐं फुहारे सां पाणीअ हणंदा रहिया। इस्लामाबाद जे मेहरान स्टूडेंट्स कमेटीअ जे शागिर्द अॻवान सनाउल्ला अमान चयो त सिंध में जबरी गुमशुदगियुनि जे ख़िलाफ़ असां इस्लामाबाद में जिदोजहद शुरू कई आहे ऐं इहा जिदोजहद सिंध वारी जिदोजहद जो हिसो आहे। असां समूरनि गुम कयल माण्हुनि जी बाज़ियाबीअ लाइ इंतिज़ामिया खे 15 ॾींहनि जी मोहलत ॾिनी आहे। जेकॾहिं 15 ॾींहनि दौरान गुम कयल माण्हुनि खे ज़ाहिर न कयो वियो त इस्लामाबाद में सख़्तु एहतजाज ऐं मुज़ाहिरो कयो वेंदो। हिन चयो त उन सिलसिले में असां मुल्क जे समूरनि क़ौमुनि सां राब्ता करे पंहिंजी तयारी मुकमल करे छॾी आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो जे सूबाई सदर अली अहमद पलेपोटो, सीनियर नायब सदर ताज मोहम्मद डोमकी, जनरल सेक्रेटरी असलम शाह, डिप्टी जनरल सेक्रेटरी मजीद सियाल, इतलात सेक्रेटरी पीरल मजीदानू, यूसुफ सोलंगी, इनायत उमरानी, नेक मोहम्मद कोराई, रहीम कोसो ऐं काज़ी मुमताज़ सिंध मां सियासी कारकुननि खे खंबे गुम करण ख़िलाफ़ 3 मई ते सॼी सिंध जे ज़िलई हेडक्वार्टरनि में मुज़ाहिरा करण जो ऐलान कयो आहे। जारी कयल बयान में अॻवाननि चयो त सिंध मां सियासी कारकुननि खे गिरफ़्तार करे गुम करण कानून जे ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। जेकॾहिं कंहिं ते बि इल्ज़ाम आहे त उनखे अदालत में पेश करण बदिरां गुम करण रियासती दहशतगर्दी आहे। गुम थियल सियासी वर्करनि जे वारसनि तरफ़ां पुरअमन एहतजाज कंदड़नि मथां तशदुद करण इंसानी हक़नि जी भंजकड़ी आहे। हिननि कारकुननि खे हिदायत कई त गुम थियल सियासी कारकुननि जूं हयातियूं बचाइण लाइ 3 मई ते हेडक्वार्टरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया वञनि। 9 मैल मोरीअ तां खंबे गुम कयल एडवोकेट हीरालाल मेघवाड़ हैदराबाद मां बाज़ियाब थी वियो आहे। 3 ॾींहं अॻु 9 मैल तां खंबे गुम कयल एडवोकेट हीरालाल मेघवाड़ खे नामालूम माण्हू कासमाबाद में वाधूवा रोड ते छॾे विया, जंहिं बैदि हीरालाल मेघवाड़ दोस्तनि खे इतला कयो। ॿिए तरफ़ हीरालाल मेघवाड़ जी बाज़ियाबीअ लाइ आतम मल मेघवाड़, भाॻियो मरी लेखराज मल मेघवाड़, नारूमल ऐं ॿियनि मुज़ाहिरो करे धरणो हयो। नाम्यारे कानूनदान ऐं 4 मार्च जे हीरो मामा यूसुफ लिकारी धरणे में ख़िताब कंदे चयो त हर शहरीअ खे इज़हार ऐं समाजी आज़ादीअ जो हक़ हासिल आहे। असां सिंध जा वकील हिन धरतीअ जे मज़लूम माण्हुनि सां न रुगो रोडनि ते पर अदालतुनि में गॾु बीठल आहियूं ऐं हर एहतजाज में गॾु बीहंदासीं। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे अपील थो कयां त खंबे गुम कयल माण्हुनि जे मामले ते पाण मुरादो नोटिस वठे। वुमेन एक्शन फोरम जे अॻवान ऐं लेखिका इरफान मल्हा चयो त सिंध जे समाजी ऐं इंसानी हक़नि खे को बि दॿाए नथो सघे। दहशतगर्दी, इंतिहा पसंदी, मुलायत ऐं ॾाढ तोड़े जबर ज़रिए सिंध जी आवाज़ नथी रोके सघिजे। ही जमहूरी हुकूमत जो दौर माज़ीअ जे जनरल ज़िया जे मार्शल लॉ खां बि वधीक ख़तरनाक आहे। हिन चयो त खंबे गुम कयल माण्हुनि जे हिन जिदोजहद खे अञा वधीक सघारो करणु घुर्जे। जबरी गुमशुदगियूं अदालती निज़ाम ते वार आहे। चीफ जस्टिस
किथे आहे? इहो पंहिंजे अदालती निज़ाम ऐं आइन लाइ आवाज़ छो नथो उथारे? सिंधी अदबी संगत जे अॻूणे सेक्रेटरी जनरल यूसुफ सिंधी चयो त सिंध जे बहादुर नियाणियुनि पंहिंजी तहरीक ज़रिए सिंध में पैदा कयल ख़ौफ़ खे ख़तमु करे छॾियो आहे। अॼु समूरी सिंध जागी पई आहे। नाम्यारे कानूनदान एडवोकेट जावेद काज़ी चयो त खंबे गुम कयल माण्हुनि जी बाज़ियाबीअ लाइ थींदड़ एहतजाज बुनियादी तौर ते इंसानी हक़नि जी तहरीक आहे। हिन मुल्क में आइन ऐं कानून जी बालादस्तीअ लाइ सिंध जे माण्हुनि क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। सिंधी अदबी संगत जे ऑडिटर ऐं नाम्यारे शाइर बख़्शल बाग़ी चयो त सिंध जे बेबाक नियाणियुनि जी दहां चिणग थी भड़की पई आहे। सिंधी अदबी संगत हिन जिदोजहद में गुम कयल माण्हुनि जे वारसनि सां हर क़दम ते गॾु हूंदी। सिंध जा ॾात धणी इहो मुतालबो कनि था त खंबे गुम कयल माण्हुनि खे ज़ाहिर करे आज़ादु कयो वञे। यूथ एक्शन कमेटीअ तरफ़ां खंबे गुम कयल माण्हुनि जी बाज़ियाबीअ लाइ 72 कलाकनि वारी बुख हड़ताल ख़तम थी वई। सिंध तरक़ी पसंद पार्टी जे चेयरमैन डॉक्टर कादर मक्सी, जीए सिंध क़ौमी महाज़ जे चेयरमैन सनान कुरैशी, जीए सिंध महाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो, SUP अॻवान रोशन बुरड़ो, अवामी जमहूरी पार्टी जे इबरार काज़ी, अदीब ऐं लेखिक जामी चांडियो, पुनल सारियो, इरफाना मल्हा, अमर सिंधु ऐं ॿियनि बुख हड़ताल ते वेठल सिंधु नवाज़, हमज़ अली चांडियो, नीलम आरेजो, ससवी लोहार, हालार नारेजो, अमजद चांडियो, पुनल जमाली, अमीर जान, अमर फयाज़, अरसलान चांडियो, ज़ैन कालाणी, नजीबुल्ला कोसो, दोदो सुमरो, फराज़ चोलियाणी, शहज़ादो लाशारी, मेहरान बुरड़ो, सोहेल भुट्टो ऐं ॿियनि खे जूस पियारे बुख हड़ताल ख़तमु कराई। हैदराबाद में गुम कयल माण्हुनि जी बाज़ियाबी लाइ निकितल रैलीअ दौरान क़ौमपरस्त कारकुननि ऐं सिविल सोसाइटी जे अॻवान हिकु नुक़्ते ते गॾिजी विया। जॾहिं त रैलीअ दौरान एम्बुलेंस खे रस्तो ॾियण लाइ रैली बीही वई। खंबे गुम कयल माण्हुनि जी बाज़ियाबी लाइ ओल्ड कैंप्स खां प्रेस क्लब ताईं निकितल रैली जॾहिं राबिया स्क्वायर वेझो पहुती त उन दौरान एम्बुलेंस जो सायरन ॿुधंदे ई रैली बीही वई ऐं एम्बुलेंस खे रस्तो ॾिनो वियो। एम्बुलेंस वञण खां पोइ ॿीहर रैली पंहिंजी मंज़िल तरफ़ रवानी थी। जॾहिं त ह्यूमन राइट्स कोऑर्डिनेशन कमेटी जे सॾ ते निकितल रैलीअ में शरीक क़ौमपरस्त तंज़ीमनि जे कारकुननि जे हथनि में झंडा हुआ, पर जॾहिं रैली प्रेस क्लब वटि जारी बुख हड़ताली कैंप ते पहुती त समूरियुनि क़ौमपरस्त पार्टियुनि जे कारकुननि झंडा वेढ़े छॾिया ऐं खंबे गुम कयल माण्हुनि जी बाज़ियाबीअ वारे हिकु ई नुक़्ते ते गॾिजी सिविल सोसाइटी ऐं खंबे गुम कयल माण्हुनि जे वारसनि सां ॿधीअ जो सबूत ॾींदे एहतजाज में शामिल थी विया। सिंध मां खंबे गुम कयल माण्हुनि जी आज़ादीअ लाइ ऐं कराचीअ में एहतजाज कंदड़ नियाणियुनि ते तशदुद तज़लील ख़िलाफ़ केतिरनि ई शहरनि में मुख़्तलिफ़ सियासी समाजी ऐं ॿियनि तंज़ीमनि जे कारकुननि एहतजाजी मुज़ाहिरा करे धरणा हया। नुमाइंदनि वटां गॾु कयल तफ़सीलनि मूजिबि मलीर में जिस्म सरवर सहतो जे चेयरमैन सूफ़ी हुज़ूर बख़्श ऐं अली नवाज़ बुट जी अॻवानीअ में 72 कलाकनि जी बुख हड़ताल जी कैंप क़ाइमु कई वई। कैंप ते मुख़्तलिफ़ सियासी ऐं समाजी तंज़ीमनि जा अॻवान तोड़े कारकुन वॾे तइदाद में पहुता। सूफ़ी हुज़ूर बख़्श ऐं अली नवाज़ बुट ख़िताब कंदे चयो त सिंध में जबरी गुमशुदगियुनि जो सिलसिलो घटि थियण बदिरां वधंदो पियो वञे। सिंध जे माण्हुनि खे बेगुनाह घरां धाड़ेलनि जीअं खणी गुम कयो थो वञे। सखर में वकीलनि जे वॾे अंग पारां सिंध बार काउंसिल जे वाइस चेयरमैन एडवोकेट क़ुर्बान मलाणू जी अॻवानीअ में सीशन कोर्ट ॿाहिरां एहतियाती मुज़ाहिरो कयो वियो। वकील अॻवाननि क़ुर्बान मलाणू, हादी भट्ट, शफ़क़त रहीम राजपूत, सोहेल खोसो, बाबर लिगारी ऐं राहब मलाणू चयो त सिंध अंदरि वॾे अरसे खां इंसानी हक़नि जी बदतरीन लताड़ थी रही आहे। मिठीअ में क़ौमपरस्त तंज़ीमनि जे अॻवाननि घनश्याम माली, मुश्ताक कासमाणी, अलमास नोहड़ियो, शौकत सिंधी, GS समेजो, साजन परमार ऐं ॿियनि जी अॻवानीअ में एहतिजाज कयो वियो। ख़ैरपुर में मुख़्तलिफ़ समाजी तंज़ीमनि, वकीलनि, अदीबनि, शाइरनि ऐं सिविल सोसाइटीअ जे माण्हुनि प्रेस क्लब अॻियां एहतियाती मुज़ाहिरो कयो। एहतिजाज जी अॻवानी प्रोफेसर शाह मोहम्मद
लहराणी, दरिया ख़ान शेख, मोहम्मद अली सहतो, मोहम्मद रज़ा सुमरो, नवीद मेमण, डॉक्टर फर्रुख बमरो, अमर इकबाल, रोशन शेख ऐं ॿियनि कई। सकरंड में यूथ फोरम तरफ़ां सोहेल चांडियो ऐं जावेद अली उमराणीअ जी अॻुवाणीअ में मीडिया सेंटर चौक ते बुख हड़ताल कई वई, जॾहिं त जस्कम आरीसर अॻवान ग़ुलाम अली कीरियो, ज़ुल्फ़कार खोखर, एडवोकेट अरशद जमाली, मुश्ताक लिगारी, बहादुर गदारो, जस्कम बशीर ख़ान जे अॻवान सरफराज़ मेमण, GM सिंधी, मसूद शाह, SUP अॻवान मोहकम लुंड, नवाज़ लीग अॻवान लियाकत ख़ान ज़ादो ऐं ॿियनि पिणु कैंप ते एहतजाज कयो। फैज़गंज में सियासी समाजी अॻवान साकी ख़ुदा बख़्श शर, ज़हीर लतीफ़ चांग, ज़ीशान चांग, एतज़ाज़ चांग ऐं ॿियनि प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो करे धरणो हयो। गंबड में वकील सरमद क़ुर्बान जिसकाणी, मोहब्बत ख़ान शंबाणी, ज़ाहिद शंबाणी, ज़ाकिर आलमाणी, फरीद ख़ासकेली, रहीम सोलंगी, फ़याज़ सोलंगी, सजाद कांधड़ो ऐं ॿियनि फूल बाग खां रैली कढी प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। वारह में खंबे गुमकियल माण्हुनि जी आज़ादीअ लाइ सियासी समाजी वर्करनि अवामी प्रेस क्लब अॻियां एहतियाती मुज़ाहिरो करे आज़ादीअ जो मुतालबो कयो। फुल में सिंधी अदबी संगत, सिंध यूनाइटेड पार्टी, जस्कम बशीर कुरैशी, जस्कम आरीसर, क़ौमी अवामी तहरीक पारां प्रेस क्लब अॻियां एहतियाती मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। मछरियल माण्हुनि रोड ब्लॉक करे छॾियो, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई। एहतजाज जी अॻवाणी जमाल जोश बुरड़ो, असगर सुजाग, नफ़ीज़ सुमरो, अमानुल्ला सुमरो, एजाज़ किरनाणी, मामा शमन सुमरो, अब्दुल वाहिद सरकी, अब्दुल हक मंगी, नियाज़ लाशारी, नेमत सुमरो, कामरेड लुत्फ़ुल्लाह लाशारी, वसीम कुरैशी, आकाश बुरड़ो, लखमीर बुरड़ो ऐं रशीद भट्टी कई। काज़ी अहमद जी सिविल सोसाइटी, ज़ेब जतोई, सूफ़ी जावेद सियाल ऐं शोबान बालादी जी अॻुवाणीअ में थाणे वटि मेन रोड ते बुख हड़ताल कई। प्यारो स्टेशन में सियासी समाजी अॻुवाननि पारां सैयद आमिर शाह, वहीद बुरगड़ी, सिंधी ग़ुलाम इसाक, साजिद समूह, नबी बख़्श, वाजिद समूह, सनाउल्ला, सत्तार कलोई, मंज़ूर कलोई, अब्दुल सत्तार अबड़ो ऐं लियाकत समूह सिविल सोसाइटी ऑफिस खां रेलवे फाटक ताईं एहतजाजी रैली कढी वई। न्यू सईदाबाद जे ॻोठ बखर जमालीअ में जस्कम पारां लियाकत ऐं नज़ीर जमाली जी अॻुवाणीअ में एहतजाजी रैली कढी वई। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में सिंध अंदरि खंबे गुमकियल क़ौमी कारकुननि जी बाज़ियाबीअ लाइ हलंदड़ तहरीक बाबति डॉक्टर अलीगुल मेतलो, चेयरमैन सिंधी एसोसिएशन ऑफ यूरोप सां ॻाल्हि ॿोल कई वई आहे, जेका अव्हां जे ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं। साईं महिरबानी, मां पंहिंजे तरफ़ां ऐं सिंधी एसोसिएशन ऑफ यूरोप जे तरफ़ां तव्हांजो थोराइतो आहियां जो तव्हां मौक़ो फ़राहम कयो आहे त असां पंहिंजनि नुक़्ते नज़र जो हिन ते इज़हार ख़्यालु कयूं। तमामु ॾुख वारी सूरत हाल आहे ऐं सिंध वाहिद सूबो आहे जिते गुज़िरियल कई ॾहाकनि खां वठी का बि अहिड़ो वाक़ियो न थियो आहे जंहिंखे मुल्क दुश्मन या दहशतगर्दी जे ज़िमरे में शामिल कजे। सिंधी माण्हू हूअं बि मज़ाजनि ऐं तारीख़नि कंहिं बि दहशतगर्दी जे वाक़ियनि में मुलविस न आहिनि। सिंध में का बि अलहदगी जी तहरीक कोन थी हले, सिंध में को बि वायलेंस कोन थो थिए, सिंध में के बम जा धमाका कोन था थियनि। उन जे बावजूद बि माण्हू खजी था वञनि ऐं नंढी उमिरि जा ॿार खजी था वञनि। इहो ख़ुदि मुल्क जी बुनियादनि सां खेॾण जे बराबरि आहे। तव्हां हिकु अहिड़ी आबादी खे जेका पुरअमन आहे, जेका मुल्क जे आइनी हक़नि में पुरअमन जदोजहद वसीले यकीन थी रखे, उन्हनि माण्हुनि खे खॼियो थो वञे ऐं उन्हनि जा चिचरियल लाश था मिलनि, उन्हनि खे तशद्दुद शुदा बरामद था थियनि
या वरी उहे ज़हनी तौर ते एतिरा मफ़लूज करे पोइ छॾिया था वञनि जो उहे पंहिंजी ज़िंदगी हिकिड़े नॉर्मल माण्हू वारी गुज़ारे नथा सघनि। ऐं हिन वक़्तु असां सभु माण्हू जॾहिं इहे ख़बरूं हिते ॿुधंदा आहियूं मुल्क खां ॿाहिरि वेही त ॾाढो ॾुख थींदो आहे ऐं परेशानी थींदी आहे ऐं पंहिंजो आवाज़ सिंध जे उन्हनि माण्हुनि सां मिलाईंदा आहियूं जेके इन करब जी कैफ़ियत मां गुज़रनि था। ऐं सिंधी एसोसिएशन ऑफ यूरोप इहो सम्झे थी त पाकिस्तान हिकिड़ो तमामु वॾो मुल्क आहे, दुनिया जो 5-6 नंबर आबादी में वॾो मुल्क आहे। उन मुल्क में तमामु घणा मसइला आहिनि। उन मुल्क में मुख़्तलिफ़ क़ौमियूं रहनि थियूं। उन्हनि क़ौमुनि जे विच में मसइला आहिनि, पाणी जा मसइला आहिनि, रोज़गार जा मसइला आहिनि, वसीलनि जा मसइला आहिनि। अहिड़े मुल्क में अहिड़ियूं हरकतूं करे मुल्क जे बुनियाद जे ख़िलाफ़ न कयो वञे ऐं इन जा असर मुल्क जी बुनियादनि ते पवंदा, उहे कमज़ोर थींदा ऐं रियासती इदारनि खे असां ख़बरदार था कयूं त हू इन्हनि प्रैक्टिसिस खां परे रहनि। इन जो को बि नतीजो न निकिरंदो ऐं इन आम माण्हुनि जी जेका जदोजहद आहे, क़ौमुनि जी जेका जदोजहद आहे, वसीलनि जी जेका जदोजहद आहे, उहा इन्हनि हरबनि सां न रुकबी ऐं इन खे दुरुस्त कयो वञे। पंहिंजी रवश दुरुस्त कयो, इंसानी हक़नि जी लताड़ बंदि कयो, इंसानी हक़नि जो एतिराम कयो। ही दुनिया तब्दील थी वई आहे। इन दुनिया में तव्हां अहिड़ियूं हरकतूं करे आज़ादी सां नथा रही सघो ऐं तव्हांखे इन हर हिकु शइ जो जवाबु ॾियणो पवंदो। ऐं असीं मुतालबो था कयूं, सिंधी एसोसिएशन ऑफ यूरोप मुतालबो थी करे त पाकिस्तान जा समूरा इदारा, वफ़ाक़ी हुजनि, सूबाई हुजनि, पंहिंजो सिक्योरिटी एजेंसीज़ हुजनि, उहे इन्हनि प्रैक्टिसिस खां ॿाहिरि निकिरनि। ऐं सिंध में जीअं ॿियनि सूबनि में थिए थो, पश्तूनख्वा में थो थिए, बलूचिस्तान में थो थिए, या ॿियनि जिहादी ग्रुपनि जेके हरकतूं कनि था, अहिड़े क़िस्म जी का बि सूरत हाल सिंध में कोन्हे। सिंध हिकु पुरअमन सूबो आहे जिते रोड रस्ता खुलियल आहिनि, जिते रेलूं आज़ादाना तौर ते हलनि थियूं, कारोबार आज़ादाना तौर ते था हलनि, माण्हू पीसफुल आहिनि। उन्हनि पुरअमन माण्हुनि खे खणी, उन्हनि जे ॿारनि खे खणी अज़ियत में विझणु, इहो सिलसिलो बंदि थियणु खपे। साईं, हीअ जेका तहरीक हले पई, जेका इस्लामाबाद में बि 3 ॾींहं हली, वरी कराची में बि हली, हैदराबाद में बि आहे, उन जे नतीजे में वरी जेकॾहिं आज़ाद नथा थियनि इहे सभई खंभियल नौजवान, त पोइ इन तहरीक जो जेको दाइरो आहे उहो सॼी सिंध में वसी करण जो ऐलान कयो वियो आहे। त हिन तहरीक जे हवाले सां तव्हां हिन तहरीक जी हिमायत कयो था या हिन तहरीक खे तव्हां कीअं था ॾिसो? असां बिल्कुलु हिन खे ॾिसूं था, तंग आयत बजंग आयत, ऐं माण्हू तंग आहिनि तमामु घणो ऐं माण्हुनि घणो सब्र कयो आहे ऐं घणो सठो आहे, हिकिड़ी अज़ियत जी कैफ़ियतुनि में रहियो आहे। ही ॻाल्हि इते न रुकंदी या घणी वधंदी। सिंधियुनि माण्हुनि जो तहमुल बि वॾो हूंदो आहे ऐं उनजी परसिवरेंस बि वॾी हूंदी आहे। ऐं हींअर उथिया आहिनि ऐं हिकिड़े मजबूरन उथिया आहिनि ऐं इन में हर जॻह ते उन्हनि खे मोट मिली आहे। ऐं सॼी डायस्पोरा सिंधी कम्यूनिटी, सिंधी माण्हू दुनिया जे 150 खां वधीक मुल्कनि में रहनि था ऐं कम्युनिकेशन जे तेज़ तरीन टेक्नोलॉजी जे दौर में इहो मुमकिन ई कोन्हे त माण्हू अण लाॻापियल रहनि। सभु माण्हू हिन में शामिल आहिनि। हैदराबाद जो जेकॾहिं मुज़ाहिरो अॼु थियो आहे त उनखे सॼी दुनिया में वेठल ऐं पाकिस्तान में वेठल समूरनि सिंधियुनि माण्हुनि ॾिठो आहे, ॿियनि माण्हुनि ॾिठो आहे। लाहौर में बि मुज़ाहिरा थिया आहिनि इन जे हक़ में ऐं उते माण्हुनि आवाज़ बुलंद कयो आहे जेके सिंधी न आहिनि। त सॼी दुनिया जा हक़ परस्त माण्हू हिन शइ खे, हिन लताड़ खे तमामु हिकिड़े मुज़बत कनि था ऐं मुतालबो था कनि त जल्द खां जल्द इहो सिलसिलो ख़तमु कयो, समूरनि माण्हुनि खे बाज़त तौर ते आज़ादु कयो वञे ऐं जेकॾहिं उन्हनि जे ख़िलाफ़ के चार्जिस आहिनि त मुल्क जे कानूननि पटरांदड़ उन्हनि खे हलायो वञे। ही जेका आहे सिक्काशाही कोन्हे जो माण्हुनि खे खणी वञो ऐं ग़ाइब कयो। मां तव्हांखे मिसाल ॾियां, नाज़नीन
हिकिड़ी औरत आहे, ब्रिटिश सिटीज़न आहे ऐं ईरानी आहे, उनखे ईरान में कैद कयो वियो आहे, उन ते कोर्ट में केस हलायो वियो आहे, उन खां पोइ उहो सज़ा काटे रही आहे। उनखे बि इजाज़त आहे त उहा बर्तानिया जे सफ़ीर सां तेहरान में फोन ते ॻाल्हि ॿोल करे थी, राब्ते में अचे थी। ही कहिड़ो मुल्क आहे जो हिन दौर में ईरान में बि जेका इंसानी हक़नि जी सूरत हाल आहे उन खां बि पोइ ते आहे। त जेके बि माण्हू आहिनि, कुलभूषण आहे इंडिया जो जंहिंखे जासूस चयो थो वञे, उनखे फांसी जी सज़ा आयल आहे, पर उनखे बि पंहिंजे ख़ानदान सां मिलायो थो वञे। इंडिया मां माण्हू अचनि था उनजे ख़ानदान जा, अची उन सां मुलाक़ात कनि था। त सिंधियुनि माण्हुनि अहिड़ो कहिड़ो ॾोह कयो आहे जो कुलभूषण वारी बि ट्रीटमेंट हुननि खे नथी मिले, या हुननि कहिड़ो ॾोह कयो आहे जो ईरान में जेका रुजत पसंद हुकूमत आहे उहा बि कुझु माण्हुनि खे सहूलियतूं ॾिए थी, सज़ा याफ़्ता माण्हुनि खे। ही माण्हू त बेगुनाह आहिनि ऐं हिननि खे कंहिं बि आज़ाद कोर्ट में पेश न कयो वियो आहे, उन्हनि ते को इल्ज़ाम न लॻाया विया आहिनि, उन्हनि खे कोर्ट में केस हलाए सज़ाऊं न ॾिनियूं वयूं आहिनि, त बाक़ी हिननि खे बंदि छो कयो वियो आहे। त हीअ सूरतहाल ॾाढी ॾुखी आहे ऐं इन ॾुखी सूरतहाल में सिंधी माण्हू पंहिंजी भरपूर जोश ऐं जज़्बे सां जदोजहद हलाईंदा ऐं इहे जेसिताईं आज़ाद न थींदा तेसिताईं माण्हू सुख जो साह वेही वठी न वेहंदा। डॉक्टर साहब, हाणे ही जेका जदोजहद हले पई, इन्ही जदोजहद में सिंधी एसोसिएशन ऑफ यूरोप पंहिंजो हिसो कीअं अदा कंदी, पंहिंजो किरदारु कीअं अदा कंदी? असां हर वक़्तु हिननि जी मुज़बत कंदा रहंदा आहियूं। असांजी हिकिड़ी कम्युनिटी ऑर्गेनाइज़ेशन आहे ऐं असां पंहिंजे वतन में थींदड़ जेके बि वाक़िया थियनि था, सुठा या ख़राब, असां उन ते गहरी नज़र रखूं था ऐं उन में असां भरपूर शिरकत कंदासीं ऐं कंदा रहिया आहियूं। ऐं ज़रूरत पई त असां वधीक हितां जी इंसानी हक़नि जूं जेके तंज़ीमूं आहिनि, हितां जा पार्लियामेंटेरियंस आहिनि, हितां जी हुकूमतूं आहिनि, असां उन्हनि खे बि अप्रोच कंदासीं, बैन अल-अक़वामी इदारनि खे बि अप्रोच कंदासीं। डॉक्टर अलीगुल मित्रो साहब, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन सां ॻाल्हाइण लाइ तव्हांजा लख लाइक़। सामईन, हाणे अवां डॉक्टर अलीगुल मेतलो, चेयरमैन सिंधी एसोसिएशन ऑफ यूरोप जी ॻाल्हि ॿोल ॿुधी रहिया हुआ। सुर्खिया ते ईंदड़ आम चूंडूं 25 जुलाई ते कराइण जो ऐलान कयो वियो आहे। सदर ममनून मंज़ूरी ॾेई छॾी आहे। सदर मुमलिकत ममनून हुसैन वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी आम चूंडूं मुनक़िद करण लाइ मोकिलियल समरीअ में तजवीज़ कयल 25 जुलाई जी तारीख़ जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। इलेक्शन कमीशन समरी मिलण खां पोइ आम चूंडुनि जी हतमी शेड्यूल जो ऐलान कंदे क़ौमी ऐं सूबाई असेंबलियुनि जूं चूंडूं हिकु ई ॾींहुं थींदियूं। सदर खे समरीअ में 3 तारीख़ूं तजवीज़ कयूं वयूं हुयूं। इलेक्शन कमीशन 7 ॾींहनि में चूंड शेड्यूल जारी करण लाइ पाबंद। मौजूदा हुकूमत जो मुदो 31 मई ते ख़तम थी वेंदो। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान चयो आहे त 10 करोड़ खां वधीक रजिस्टर्ड वोटरनि जी हतमी फ़हरिस्तुनि जी समूरनि ज़िलनि खे फ़राहमीअ जो अमल 27 मई ताईं मुकमल कयो वेंदो। इलेक्शन कमीशन मुताबिक़ ज़िलनि ॾांहुं रजिस्टर्ड वोटरनि जूं फ़हरिस्तूं मोकिलण जो अमल जारी आहे, जिन जो मजमूई अंग 10 करोड़ 59 लख 55,407 आहे, जिन में मर्द वोटरनि जो अंग 5 करोड़ 92 लख 24,262 ऐं औरत वोटरनि जो अंग 4 करोड़ 67 लख 31,145 आहे। इलेक्शन कमीशन तरफ़ां जारी कयल हतमी वोटर फ़हरिस्त 2018 ईस्वीअ मुताबिक़ मजमूई रजिस्टर्ड वोटरनि मां पंजाब जे वोटरनि जो अंग 6 करोड़ 6 लख 72,868, सिंध जे वोटरनि जो अंग 2 करोड़ 23 लख 91,244, ख़ैबर पख्तूनख्वा जे वोटरनि जो अंग 1 करोड़ 53 लख 16,299, बलोचिस्तान जे वोटरनि जो अंग 42 लख 99,494, फोटा जे वोटरनि जो अंग 25 लख 1,154 ऐं
गादीअ वारे शहर इस्लामाबाद जे वोटरनि जो अंग 7,65,348 ॼाणायो वियो आहे। अहम सुर्खी आहे त नवनि सूबनि लाइ समूरियूं पार्टियूं इतफ़ाक़ राय पैदा कनि। वज़ीर आज़म चयो आहे त नवनि सूबनि लाइ समूरियूं पार्टियूं इतफ़ाक़ राय पैदा कनि। मौजूदा हुकूमत चैलेंजनि बावजूदि कमु करे ॾेखारियो। माज़ीअ जे केतिरनि ई मनसूबनि खे मुकमल कयो। 5 सालनि में हुकूमत खे गैर मुस्तहकम करण लाइ धरणा हया विया, अदालतुनि में घेलियो वियो ऐं पानामा केस आयो। माज़ीअ में हिकु हुकूमत मनसूबो सोचींदी हुई, ॿी टेंडर कंदी हुई ऐं टी कमु शुरू कंदी हुई। परवेज़ मुशरफ 32 मनसूबा शुरू कया पर हिकु बि मुकमल न कयो। आसिफ ज़रदारी को मनसूबो शुरू ई न कयो। अहम सुर्खी आहे त कासमाबाद में रेलवे जी पटड़ीअ ते 2 बम धमाका, ट्रेनूं रोकियूं वयूं। अलशाबाद कॉलोनी में रेलवे पटड़ीअ ते नसब कयल 2 बम फजर महल फाटी पिया। धमाके जो आवाज़ परे परे ताईं ॿुधो वियो। बमनि जे फाटण सबबि नुक़सान न थियो। पुलिस ऐं रेंजर्स इलाइक़नि खे कड़ो चाढ़े छॾियो। नामालूम माण्हुनि ते केस दाख़िल। बम 150 ग्राम जा हुआ। अहम सुर्खी आहे त कींझर वेझो मामूली ॻाल्हि तां 2 ॼणा क़तल, 15 ज़ख़्मी। ॻोठ अहमद ख़ान सोलंगीअ में ॿारनि जे मामूली ॻाल्हि तां 2 धुरियुनि जो पाण में झेड़ो थी पियो। धुरियुनि हिक ॿिए ते कुहाड़ियुनि ऐं लठनि जो वसकारो लाइ ॾिनो। ग़ुलाम कादिर ऐं अमीर बख़्श सोलंगी क़तल थी विया। सोभो, मुहर्रम, अयूब, इलियास, एजाज़, बाबू, बानू, ग़ुलाम अली, ज़ैनब, मुनीर ऐं जामा ज़ख़्मी थी पिया। इतला ते पुलिस ॻोठ खे कड़ो चाढ़े छॾियो। नौजवाननि जा लाश ज़ख़्मी मकली अस्पताल मुंतक़िल कया विया। अहम सुर्खी आहे त परवेज़ शाह जो पुटु शहज़ाद अली शाह जीलानी पीपल्स पार्टीअ में शामिल। पीपी अॻवान रुबीना क़ाइमखानी पंहिंजे मुड़िस जी आसिफ ज़रदारीअ सां मुलाक़ात कराई। शहज़ाद अली शाह जीलानी परवेज़ मुशरफ जे दौर में आज़ाद उम्मीदवार तौरु नाज़िम चूंडियो वियो हो। अहम सुर्खी आहे त सिंध जे एहतजाज बैदि चश्मा, जहलम ऐं कच्छी केनाल बंदि कया विया आहिनि। अहम सुर्खी आहे त MQM घोटकी जो अॻूणो ज़ोनल इंचार्ज झिरक में क़तल। 48 वरनि जे इरशाद अहमद राजपूत जो झिरक मां लिंक रोड भरिसां गोलियूं लॻल लाश मिलियो। इतला मिलण ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश इस्पताल खणाई आई। जिस्म ते 3 गोलियूं लॻल हुयूं। खीसे मां मिलियल मोबाइल फ़ोन ज़रिए संदसि वारसनि सां राब्तो। लाश घोटकी नियो वियो। अहम सुर्खी आहे त थर में ॾुकारी हालतूं। मिठी अस्पताल में वधीक 8 ॿार फौत थी विया। थरपारकर ज़िले में ॾुकारी हालतूं शिदत इख़्तियार करे वयूं। कहर जी गर्मी में पाणी अणलभ। मिठी सिविल अस्पताल में सहूलियतुनि जी खोट सबबि वधीक 8 मासूम ॿारड़ा तड़पी फौत थी विया। 2.5 लख माण्हुनि बजाए सिर्फ़ 61,000 बेनज़ीर कार्ड वारनि खे हुकूमत कणक ॾेई गुम थी वई। हुकूमत ॿारनि जे फौतगीअ जो नोटिस वरितो। टीम रवानी कई वई। कणक मामले ते नज़रसानी कई वेंदी। निंदलाल माली। अहम सुर्खी आहे त ॾहरकीअ में पसंद जो परणो कंदड़ जोड़े खे क़तल करण जी कोशिश। 5 साल अॻु ग़ुलाम अब्बास पिताफ़ी ऐं ख़ानज़ादी सुमरो भावलपुर कोर्ट में पसंद जो परणो कयो हुयो। छोकिरीअ जे माइटनि ऐं बाअसरनि जोड़े ते 5 लख ॾंड ऐं ॻोठ निकाली जो फ़रमान जारी कयो हो। जोड़ो 5 सालनि बाद पंहिंजे ॻोठ वापसि आयो त छोकिरीअ जा माइट ऐं बाअसर मथनि वरी ॾमरजी पिया। हमिलो 20 लख ॾंड ऐं संग चटीअ जो फ़रमान जारी। पुलिस केस दाख़िल न कयो। तहफ़ुज़ जी अपील कई वई आहे। अहम सुर्खी आहे त शागिर्द सजाद जोखियो क़तल जा 2 जवाबदार गिरफ़्तार कया विया आहिनि। मुख्य जवाबदार गिरफ़्तार न थी सघियो। नवाबशाह पुलिस काज़ी अहमद थाणे जे पुलिस जमादार पहलवान कुंभर ऐं सिपाही अब्दुल हमीद लाखो खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जवाबदारनि खे अदालत में पेश करे सुञाणप परेड
कराई वई। मक़तूल जे भाउ फरियादी ऐं ॿिनि शाहिदनि सुञाणप कई। जवाबदार रिमांड ते पुलिस हवाले। मुख्य जवाबदार अॻूणो SHO काज़ी अहमद सरवर ज़रदारी अञा गिरफ़्तार न थी सघियो आहे। सजाद खे SHO सरवर ज़रदारीअ सां गॾु पहलवान ऐं हमीद वारा मोबाइल में खंभे विया हुआ। मशूक जोखियो जो बयान। अहम सुर्ख़ी आहे त छाछरे लाइ आयल RO प्लांट 4 सालनि खां कंटेनर में बंदि पियल। सिंध हुकूमत ॻोठ अलणाबाद ख़मीसो समय जो लाइ RO प्लांट ॾिनो हो। इंतज़ामिया कंटेनर मां प्लांट न लाथो। मशीनरी ज़ंगजी वई, पाणी न मिली सघियो। सुर्ख़ी आहे त सिविल अस्पताल कराची जे मुलाज़िमनि जो पको न करण ख़िलाफ़ एहतियाती मुज़ाहिरो। प्रेस क्लब आॾो नर्सन, वार्ड बॉइज़ ऐं ॿियनि मुलाज़िमनि मुज़ाहिरो करे धरणो हयो। डॉक्टरनि खे पको करे असांखे नज़र अंदाज़ कयो वियो आहे। मुज़ाहिरीन मुतालबो कयो त डॉक्टरनि जीअं असांखे बि पको कयो वञे। अहम सुर्ख़ी आहे त अकरी चौदगी में मुबैना निजी जेल ते छापो हणी 13 ॼणा बाज़ियाब कराया विया आहिनि। पुलिस ज़मींदार पाइंदा ख़ान पठान वटां औरतुनि, मर्दनि ऐं ॿारनि खे बाज़ियाब करायो। अदालत बयान बैदि 13 घर भातियुनि खे मर्ज़ीअ जी ज़िंदगी गुज़ारण लाइ आज़ादी जो हुकुम ॾिनो। अहम सुर्ख़ी आहे त ॾहरकीअ वेझो बाहि 10 घर सड़ी विया, 10 ॿकरियूं सड़ी मरी वयूं। ॻोठ सखी कुंवर में हिकु घर जे चुल्ह मां उथंदड़ चिणग घरनि खे वकोड़े वई। ॾिसंदे ॾिसंदे 10 घर सड़ी विया। घरनि में पियल अनाज, बिस्तरा, रोक रक़म ऐं ॿियो सामान सड़ी रख थी वियो। घरनि में बीठल 10 ॿकरियूं बि सड़ी मरी वयूं। इतला मिलण ते फायर ब्रिगेड गाॾियूं वक़्त सिर न पहुतियूं। बाहि ते कंट्रोल देर सां थी सघियो। मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। उन्हनि जो मुतालबो आहे त असांजो अलाह ताला सड़ी रख थी वियो आहे, घर ठहिराए ॾिना वञनि। अहम सुर्ख़ी आहे त बठोरे में ख़ुदकुशीअ ॼाणायल नौजवान जी मुबैना क़त्ल जो इंकशाफ थियो आहे। महर पाड़े जे फोती इब्राहिम ख़ासकलीअ जे घर वारे बख़्तावर ॾेर भईअ सां गॾु प्रेस क्लब पहुती। इब्राहिम खे भेणवीअ अहमद मल्हा ऐं संदसि भाउ अली हसन मल्हा मुंहिंजे साम्हूं ज़हर पियारियो। बख़्तावर अहिड़ो इतला मुंहुं थाणे ते ॾिनो, पर पुलिस हिकु बि न ॿुधी ऐं जवाबदार ग़ुलाम मुस्तफ़ा बिरोईअ खे आज़ादु कयो। जवाबदार मुड़ुस ते प्लाट ॾियण लाइ ज़ोर भरींदा हुआ। इनकार ते मुड़ुस खे क़त्ल करे ख़ुदकुशीअ जो ड्रामो कयो वियो आहे। अहम सुर्ख़ी आहे त लैलू रैंक में मक़तूल नौजवान जे वारसनि जो धरणो। केस जे हिकु जवाबदार गिरफ़्तारी ॾेई छॾी। 11 ॾींहं अॻु मुबैना क़त्ल थियल मुख़्तियार मुग़ीरीअ जे वारसनि एहतियाती रैली कढी शामियानो हणी मेन रोड ते धरणो हयो। धरणे सबबि लाड़काणो ऐं वारा रोड बंदि थी विया। ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक जाम थी वई। सख़्त गर्मीअ सबबि मुसाफ़िर ऐं शहरी परेशान थी विया। 11 ॾींहं गुज़रण बावजूदि मुलवस जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया। लैलू रैंक पुलिस क़ातिलनि जी साथारी बणण लाइ वारसनि जूं दाहूं। DSP जूं वारसनि सां ॻाल्हियूं। 2 ॾींहनि जी मोहलत ते धरणो ख़तमु। केस में घुर्बल हिकु ॼणो पाण मुरादो पेश थियो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां पीअण जे पाणी ऐं ज़राअत जे पाणीअ जी खोट जे हवाले सां थियल एहतियाती मुज़ाहिरा, रैलियूं ऐं धरणनि जूं ख़बरूं आहिनि। राहमोर शाख में पाणीअ जी खोट ख़िलाफ़ आबादकारनि जो एहतियाती मुज़ाहिरो। एहतिजाजी तहरीक हलाइण जो चिताओ। तफ़सील मूजिबि राहमोर शाख जे आबादकारनि शहाबुद्दीन, नज़र मोहम्मद रिंद, हाजी रज़ा, मोहम्मद कंबर अली, हुसैन खोसो, गुलाब भील ऐं ॿियनि प्रेस क्लब अॻियां एहतियाती मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते कुंडरीअ जी शाख राहमोर शाख जे आबादकारनि सहाफ़ियुनि खे ॿुधायो त आपाशी सब डिवीज़न कुंडरी जो अमलो असांजो वारो अचण ते शाख खे बंदि करे छॾे थो, जॾहिं त बाअसर आबादकारनि जे वारे में शाख हलंदी रहे थी। उन करे असां वटि गुज़िरियल 2 महीननि खां पाणी न हुअण करे फ़सुल सुकी भड़भांग थी विया, पर हाणे पीअण जो पाणी बि अणलभ थी वियो आहे, जंहिं सबबि माल ऐं माण्हू उञ
में बेहाल आहिनि। शदीद गर्मी में औरतूं मर्द ऐं ॿारड़ा ॾूराहीं इलाइक़नि मां पीअण जो पाणी भरण ते मजबूर आहिनि। मुज़ाहिरीन चिता ॾींदे चयो त जेकॾहिं 24 कलाकनि अंदरि शाख न खोली वई त एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। खानगढ़ आपाशी सब डिवीज़न जे मुख़्तलिफ़ वाहननि में पाणी न पहुतो, वोणनि ऐं कमनि जी पोख न थी, आबादगारनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। ख़बर मूजिबि खानगढ़ आपाशी सब डिवीज़न जे मुख़्तलिफ़ वाहन मसूवाह, बमली माइनर, बुखारी माइनर ऐं ॿियनि वाहन में हींअर ताईं पाणी न पहुचण सबबि वोणनि ऐं कमनि जा फसल पोखिजी न सघिया आहिनि, जंहिं सबबि आबादगार सख़्तु परेशान आहिनि। खानगढ़ तहलके जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि शाहपुर महर, मुबारकपुर, खानपुर महर ऐं ॿियनि इलाइक़नि जे आबादगारनि गंवर फ़कीर मंगरियो, ख़ादिम हुसैन छॼण, हाजन महर ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में प्रेस क्लब खानपुर महर पहुची पाणीअ जी खोट ख़िलाफ़ एहतियाती मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन मुतालबो कयो त संदुनि शाखुनि में पाणीअ छॾे आबादगारनि सां इंसाफ़ कयो वञे ऐं पाणी चोरी कंदड़ आपाशी अमलदारनि ऐं मुंड जे ज़मीदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। डिगड़ीअ में ज़री पाणी चोरी कंदड़नि ख़िलाफ़ आबादगारनि जो एहतियाती मुज़ाहिरो। टंडवादा में पाणीअ लाइ एहतजाज कंदड़ आबादगारनि ते केस दाख़िल कयो वियो। सुई कुनर शाख जे 12 आबादगारनि ते ड्यूटी अटका जो केस दाख़िल कयो वियो। हिकु मज़ूर बि शामिल मुतासिर आबादगारनि जो ॿीहर एहतियाती मुज़ाहिरो, अख़्तियारनि खां इंसाफ़ जी घुर। खेराउ शाख जे पुछड़ीअ में पाणी न अचण ख़िलाफ़ आबादगारनि हाजी हमीर दरस, ख़ान मोहम्मद दरस, ग़ुलाम हुसैन मरी, अली नवाज़ कीरियो, अब्दुर्रहमान दरस ऐं ॿियनि एहतजाज कंदे मीडिया खे ॿुधायो त खेराउ शाख जे पुछड़ीअ जे 5 वाटर कोर्सनि में गुज़िरियल 5 महीननि खां पाणी न आयो आहे ऐं असांजे ॻोठनि में पीअण जो पाणी बि न आहे, जंहिं करे इंसान तोड़े जानवर उञ विघे मरी रहिया आहिनि, जॾहिं त पीअण जो पाणी असां 3 किलोमीटर परे खां भरे अचूं था। असांजो पाणी सेनेटर असद अली जूनेजो जा ख़ासि माण्हू, अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर ऐं PP डिवीज़नल सदर आफ्ताब शाह जीलानी जा ख़ासि माण्हू ऐं ॿिया ज़मींदार चोरी करे रहिया आहिनि। वाटर कोर्स टोड़े ऐं लिफ्ट मशीनूं हणी पाणी चोरी कनि था। को बि चवण वारो न आहे। आपाशी अमलदार बासरनि जे ख़ौफ़ सबबि शाख ते ड्यूटियूं करण लाइ बि नथा अचनि। हिननि चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट खे अपील कई त शहरनि में पीअण जे पाणीअ लाइ जीअं नोटिस वरितो वञे थो, ईअं ई ॿाराड़ीअ खे बि पीअण जो पाणी ॾियारियो वञे ऐं पाणी चोरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु जो अहम ऐं ताज़ियूं ख़बरूं अवां जे समातुनि जे नज़र कयूंसीं। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु जो अहम ऐं चूंड कालम अवां जे समातुनि जे नज़र कंदो थो हलां। अॼु जो अहम ऐं चूंड कालम तहरीर कयो आहे मोहम्मद कासिम सोढर। उनवान आहे जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ तहरीक खे जारी रखण जी ज़रूरत। मोहम्मद कासिम सोढर पंहिंजे मज़मून में लिखे थो त गुज़िरियल कुझु साल ख़ासि तौरु 2010 खां वठी जहिड़ीअ रीति सियासी समाजी कारकुननि, लेखकनि, अदीबनि, शाइरनि ऐं सहाफ़ियुनि खे खंभण जो सिलसिलो शुरू थियो आहे, उन जो मुल्क जी तारीख़ में को मिसाल नथो मिले। सभ खां वधीक अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त इहे समूरा वाक़िया सिविलियन धुरियुनि जे हुकूमतुनि दौरान थी रहिया आहिनि। जेतोणीकि 2008 खां वठी ज़ाहिरी तौरु सिविलियन धुरियुनि जी हुकूमत नज़र अचे थी, पर उन पुठियां असुल क़ुवतूं ॿियूं ई आहिनि। उन हवाले सां नवाज़ शरीफ़ वरी बि कंहिं हद ताईं बाकारे रहियो आहे, जंहिंखे आवाज़ उथारण जी सज़ा पिणु मिली रही आहे। पाकिस्तान अंदरि सियासी धुरियुनि ते दबाव जो सभ खां वधीक शिकार बलोच सियासी धुरियूं ई रहियूं आहिनि। मुशरफ दौर में नवाब अकबर बुगटी जी शहादत खां पोइ बलोच सियासी क़यादत तरफ़ां पंहिंजा नंढा वॾा वेछा विसारे हिकु प्लेटफार्म ते गॾु थिया। मुशरफ दौर खां वेंदे अॼु ताईं बलोच सियासी धुरियूं अताब जो शिकार रहंदियूं पियूं अचनि, पर उन सूरत हाल ते
ॿियनि सूबनि ख़ासि तौरु पंजाब ऐं पख्तूनख्वा जे सियासी धुरियुनि बशमूल खाॿी धुर ऐं क़ौम परस्त धुरियुनि को ख़ासि ध्यानु न ॾिनो ऐं उहो सिलसिलो बलोचनि खां थींदो ॿियनि क़ौमुनि ताईं बि फैलिजंदो वियो। बलोच मिसिंग पर्सन जे हवाले सां मामा क़दीर बलोच जी अॻुवाणीअ में थियल लांग मार्च जेको बलोचिस्तान खां शुरू थींदे इस्लामाबाद ताईं पहुतो खे बि सिंध जे सियासी धुरियुनि ऐं पंजाब जे कुझु खाॿी धुर जे जमायतुनि खां सवाइ बाक़ी का ख़ासि मोट न मिली। पर हाणे पश्तून नौजवान बि उथी खड़ा थिया आहिनि त तक़रीबन मुल्क जूं मिड़ई तरक़ी पसंद धुरियूं उन अमल जी हिमायत करे रहियूं आहिनि। पश्तून नौजवाननि जी क़यादत पश्तून तहफ़ुज़ मूवमेंट जे प्लेटफॉर्म तां मंज़ूर पश्तीन करे रहियो आहे। PTM जे हवाले सां केतिरा ई ख़्याल ऐं तजज़िया साम्हूं ईंदा रहनि था त आख़िर उन तहरीक पुठियां कहिड़ियूं धुरियूं ऐं कहिड़ा मक़सद आहिनि। मूं गुज़िरियल 2-3 महीननि खां PTM खे तमामु वेझे खां ॾिठो आहे ऐं उन हवाले सां मां हिकु अलॻि सोच रखां थो, पर उन ते ॿीहर कॾहिं तफ़सीली मज़मून लिखिबो। फ़िलहाल ही जेके बलूचिस्तान खां पोइ पख्तूनख्वा ऐं सिंध जा नौजवान जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ मैदान ते लथल आहिनि, तिन जो रियासती मशीनरी ऐं समाज ते कहिड़ो असरु पइजी सघे थो, उन ते बहस करणु ज़रूरी आहे। पाकिस्तान अंदरि जबरी गुमशुदगियुनि जी तारीख़ में बग़ैर को वारंट ॾेखारण ऐं ॾोह ॿुधाइण जे केतिरनि ई गभरू जवाननि खे खंभियो ऐं खेनि क़तल कयो वेंदो रहियो आहे। मुल्क अंदरि नई डेवलपमेंट शुरू थियण खां पहिरीं फ़क़ति उन्हनि सियासी कारकुननि खे खंभियो वेंदो हो जेके अलहदगी पसंद धुरियुनि सां तालुक़ु रखंदा हुआ, पर CPEC मनसूबे जे शुरू थियण शर्त ई हाणे हर उन शख़्स ऐं धुर ख़िलाफ़ ॿारणु ॿारियो वञे थो जेको पंहिंजे मुनफ़रद राय रखे थो। इहा राय लाज़िमी न आहे त दुरुस्त बि हुजे, पर इज़हार जी आज़ादी मुताबिक़ हर माण्हूअ खे उहो हक़ हासिल हुजणु घुरिजे त हू पंहिंजी राय खे रखी सघे। हाणे त हशर इहो वञी थियो आहे जो केतिरा ई अदीब, दानिश्वर, सहाफ़ी ऐं उन हद ताईं जो आर्टिस्ट बि खंभिया पिया वञनि। उन्हनि एतिरनि जबरी गुमशुदगियुनि बावजूदि सिंध समेत पूरे मुल्क में अहिड़ो त ख़ौफ़ ऐं माठार छायल रही आहे जो केरु बिड़क ॿाहिरि कढण जी पोज़ीशन में न रहियो हो। पर हाणे इहो मुसबत अमल नज़र अची रहियो आहे त रियासत जे ॾमर ऐं जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ पख्तूनख्वा ऐं सिंध मंझां मुनज़िम आवाज़ उथी रहियो आहे। सिंध अंदरि जबरी गुमशुदगियुनि जे हवाले सां काफ़ी वक़्त खां नंढे पैमाने ते एहतजाज जो सिलसिलो हलंदड़ हो, पर उन में तेज़ी तॾहिं आई जॾहिं पुलिस तरफ़ां कराची प्रेस क्लब अॻियां जबरी गुमशुदा फ़र्दनि जे वारसनि ते तशदुद कयो वियो ऐं औरतुनि जा कपिड़ा फाड़िया विया। सिंध जी तारीख़ में गुज़िरियल कुझु सालनि खां मई महीनो तमामु ख़तरनाक रहियो आहे, छाकाणि त उन मई महीने 12 तारीख़ ते 2007 में कराची खे रत सां वेझारियो वियो ऐं मोहम्मद नवाज़ किनराणी समेत केतिरनि ई कूंदरनि खे कुठो वियो। ईअं ई 22 मई 2012 ते मोहब्बत सिंध रैलीअ ते फायरिंग करे अदी ग़ज़ाला बतूल सिद्दीकी समेत केतिरनि ई बेगुनाह सियासी कारकुननि जो रत वहायो वियो। वरी हाणे 21 मई ते कराची में ई असांजे भेनरुनि ते पुलिस तशदुद कयो, पर हिन भेरे 21 मई वारे वाक़े हिकु नई तारीख़ क़ाइमु कई आहे जॾहिं सिंध जे नौजवाननि इहो सम्झी वरितो आहे त जेसिताईं इहे पंहिंजे भेनरुनि सां कुल्हो कुल्हे सां मिलाए मैदान ते न बीहंदा तेसिताईं मुआमला हल न थींदा। इहो 21 मई वारे वाक़े जो ई रद्द अमल हो जो पूरी सिंध समेत दुनिया जी हर कुंड कुड़च जिते बि को सिंधी या तरक़ी पसंद सोच रखंदड़ माण्हू मौजूदु हो तंहिं उन वाक़े जी शदीद लफ़्ज़नि में मुज़मत कई, पर सभ खां वधीक पाण मल्हाइण वारो किरदारु क़ाइद आज़म यूनिवर्सिटी इस्लामाबाद जे शागिर्दनि सनाउल्लाह अमान चांडियो
सलमान तुनियो, एजाज़ चांडियो, कामरान नज़ाकत रिंद जी अॻुवाणीअ में इस्लामाबाद जे यूनिवर्सिटियुनि जे सिंधी शागिर्दनि तरफ़ां अदा कयो वियो, जिन सां ॿियनि क़ौमुनि जे माण्हुनि, सियासी तंज़ीमनि ऐं सिंधी सिविल सोसाइटी बि पाण मल्हायो। सिंध समेत पूरे मुल्क जो माण्हू उहो सम्झी सघे थो त जॾहिं जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ मज़ामत जी ॻाल्हि अचे थी त इहा मज़ामत सिधीअ तरह रियासत जे इदारनि ख़िलाफ़ ई थिए थी। अहिड़ी सूरत हाल में मुल्क जी गादी इस्लामाबाद में एहतजाज करण खां पोइ 3 ॾींहं मुसलसिल बुख हड़ताल कैंप लॻाए वेहणु केॾो न मुश्किल कमु हूंदो। उन्हनि 3 ॾींहंनि में कैंप ते मौजूदु दोस्तनि खे छा छा न बर्दाश्त करणो पियो, पर उन बावजूदु बग़ैर के ख़ौफ़ ऐं दबाव जे नौजवान 3 ॾींहं साबित क़दम रहिया ऐं नेठि आख़िरी ॾींहुं इस्लामाबाद इंतिज़ामिया जे कारंदनि अची उन वाइदे सां एहतजाज ख़तमु करायो त उहे उन मामले खे पंहिंजे आला अख़्तियारनि ताईं पहुचाईंदा। हाणे ज़ाहिरी तौरु इहो 3 ॾींहं जो एहतजाज नज़र अचे थो, पर उन 3 ॾींहंनि जे एहतजाज इस्लामाबाद में पढ़ंदड़ नौजवाननि समेत पूरी सिंध, पाकिस्तान ऐं दुनिया लाइ जेको मिसाल क़ाइमु कयो आहे, तंहिंजी तमामु घणी अहमियत आहे। इहो बग़ैर कंहिं शक जे कराची प्रेस क्लब में वेठल अध्ययन ऐं इस्लामाबाद में एहतजाज कंदड़ सिंधी नौजवाननि जी ई हिमत आहे जो अॼु पूरी सिंध समेत बैनुल अक़वामी सतह ते बि जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ एहतजाज शुरू थी चुका आहिनि। उन घड़ीअ में सिंध जे सियासी क़यादत ऐं क़लम धणियुनि जो इहो ख़ासि तौरु फ़र्ज़ु थिए थो त उहे नौजवाननि जे उन जज़्बे ऐं कावड़ खे सही दग लाहींदे का अहिड़ी हिकमत अमली जोड़ीनि जंहिंसां न सिर्फ़ु सुतल क़ौम सुजाॻ थिए, पर उन जो को जोॻो नतीजो बि निकिरे त जीअं गुमशुदा माण्हू वापसि अची पंहिंजे प्यारनि सां मिलनि। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु जो अहम ऐं चूंड कालम जेको तहरीर कयो हुयो मोहम्मद कासिम सोढर, उनवान हुयो जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ तहरीक खे जारी रखण जी ज़रूरत। अवां जे समातुनि जे नज़र कयोसीं। प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया रोज़ानो सुबुह जो 7:30 वॻे, मंझंदि जो 12:30 ते ऐं शाम जो 7 वॻे नशर कयो वेंदो आहे। ॿुधण न विसारींदा। प्रोग्राम जे हवाले सां पंहिंजा कमेंट्स ऐं राया असांजी हिन ईमेल ते ॾींदा। ईमेल आहे info@radiovoiceofsindh.com। तव्हांजे रायनि ऐं कमेंट्स जो इंतज़ारु रहंदो। हाणे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणीअ ते पहुतो। वरी ॿिए बुलेटिन में हाज़िर थींदासीं। ओसि ताईं फाज़िल चना खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।